अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। अॼु असां वटि साहिली पटी बदीन भुॻा मेमण में मौसम हिकु दिलकश लॻो पियो आहे। मतिलबु को मरी वञण जी ज़रूरत कोन्हे असांखे। एतिरो VIP ऐं हिकिड़ो दिलकश मौसम लॻो पियो आहे ऐं थधी थधी हवा लॻे पई। ऐं असीं ॾाढे तरह जी जेका बैठक आहे, असां स्टाफ आहे जिते असीं अक्सर हुते वेठा हूंदा आहियूं, कचहरी कंदा हुते वेठा आहियूं। थधिड़ी हीर लॻे पई, झुड़ लॻो पियो आहे। पर ॻाल्हि आहे त हिन मौसम में इहा सर्दी किथां आई? एतिरो मौसम VIP किथां आयो? हीउ मौसम बरसाति जो आहे। बरसाति अचणु खपे, सारियूं सुकनि पियूं। पाणी पाणी लाइ असांजो हीउ जेको एरिया तरसी रहियो आहे। हीउ मौसम चेंजिंग जे बारे में अॼु असीं अज़ीज़ पली हाफ़िज़ अब्दुल अज़ीज़ पली खां पुछा कयूं था। अज़ीज़ पली, हीउ त गर्मीअ जो मौसम आहे, हे त असांखे पघर हेठां मथां पघर विहणु खपे। पोइ हीउ जेको हींअर इहो मौसम थधो लॻो पियो आहे, को मरी लॻो पियो आहे, इहो छा सिस्टम आहे? इहो थोरो असांखे सम्झायो। हा साईं, इहो अलाह साईं जो निज़ाम आहे। हू अहसनुल ख़ालिक़ीन आहे, अलाही सलाहु बे अकमुल हाकिमीन आहे। हू रहमान रज़ाक गफ़ूर रहीम आहे ऐं उहो दिलनि जा राज़ ॼाणे थो। ऐं कुदरती वरी सिस्टम अहिड़ो चेंज थी वियो आहे जेको वाक़ई जेके माण्हू ॾिसे थो त हवा बि तेज़ लॻे पई ऐं तमामु वरी थधिकार वारो नमूनो लॻो पियो आहे। न त हिन मौसम में आड़ंग थींदा हुआ, गर्मियूं थींदियूं हुयूं ऐं बरसाति जो नमूनो थींदो हो। पर वरी बि इनशाला रहमान अलाह साईं मदद कंदो, पंहिंजी बाज कंदो ऐं अलाह जी रहमत में उमेदवार आहियूं। आसमान में बादल हलनि पिया, बरसाति ज़रूरु थींदी ऐं अलाह साईं करम नवाज़ी कंदो, बरकत थी वेंदी, पाणी थींदा, हर शइ गंज थी वेंदी, अलाह साईं पंहिंजी मदद कंदो। पर सोचण जहिड़ी इहा ॻाल्हि आहे त वाक़ई जेको सो गर्मी तमामु घटि आहे ऐं थधिकार ज़्यादा आहे। माण्हू ॾिसे थो त वॾी थधिकार आहे। अलाह साईं पंहिंजो करम नवाज़ी कंदो, बाक़ी बरसाति ज़रूरु वसंदी। अलाह जी रहमत में ना उमेद न थी अचो। वाह, त अज़ीज़ पली ॻाल्हि ॿुधी त अज़ीज़ पली जो चवण जो मक़सदु आहे इंशाअल्लाह बरसाति अनक़रीब वसण वारी आहे। हीउ जेको मौसम आहे इहो अर्ज़ी आहे। इंशाअल्लाह असीं दुआ कयूं था, तव्हां बि दुआ करो त बदिन जे साली पटी ऐं पूरे सिंध ते बरसाति वसे, त सारियुनि जो बेजान जेको आहे सुकी रहियो आहे। माण्हू जाम परेशान आहिनि। महिरबानी दोस्तों।